वीडियो में असी चैप्टर 2 एक्सरसाइज 2.2 जो प्रॉब्लम नंबर 3 सॉल्व कंदासीं कॉम्प्लेक्स इक्वेशंस। कॉम्प्लेक्स इक्वेशन जो पहिरियों सम आहे x, y इंटू 2, 3 इक्वल टू -4, 7 ही सॉल्व कंदासीं। ही हिते मल्टीप्लाई थियल आहे हिन सां, हिन ऑर्डर पेयर सां, तंहिंजे करे ही ऑर्डर पेयर जेकॾहिं राइट साइड ऑफ इक्वेशन वेंदो त डिवाइड में थी वेंदो। एक्स वाई इक्वल टू -4, 7 डिवाइड बाय 2/3। असांखे ख़बर आहे डिवाइड जो फार्मूलो, हिन खे सॉल्व करण लाइ डिवाइड जो फार्मूलो आहे AC प्लस BD डिवाइड बाय C² प्लस D², BC माइनस AD अपान C² प्लस D²। हिन खे बि साॻे तरीक़े सां सॉल्व कंदासीं। एक्स वाई इक्वल टू हिन जो जेको सॉल्यूशन ईंदो उहो XY जो आंसर थी वेंदो। AC ही A आहे, ही C आहे। AC माइनस इंटू प्लस माइनस 4 के 2 सां मल्टीप्लाई कयो, AC -8। BD ही B आहे, ही D आहे। BD 3 7 21, 3 7 21 अपान C² D², ही C आहे 2 एंड D आहे 3। C² स्क्वायर ऑफ 2 प्लस स्क्वायर ऑफ 3 कामा BC B 7 आहे, C 2 आहे, 7 2 14। AD हे A आहे, ही D आहे। A -4 आहे, D 3 आहे, माइनस फार्मूले जी AD -12, 4 3 12, -12 डिवाइड बाय C² प्लस D²। XY इक्वल टू हिते आंसर थी वेंदो -8 एंड प्लस 21 इक्वल टू 13 अपान 2 जो स्क्वायर 4, 3 जो स्क्वायर 9 कामा 14 माइनस इंटू माइनस प्लस 12 माइनस इंटू माइनस प्लस अपान 4 प्लस 9 ये थी वेंदो 13 अपान 13, 13 अपान 13 कामा 12 प्लस 14 इज इक्वल टू 26 अपान 13। XY 13 के 13 सां डिवाइड कयूं त आंसर ईंदो 1। 13 डिवाइड बाय 13 दैट्स इक्वल टू 1 एंड 26 डिवाइड बाय 13 दैट इज इक्वल टू 2। XY इक्वल टू 1,2 करस्पॉन्डिंग पोजीशन x जी पोजीशन हिते आहे त x बराबर 1 जे थी, y जी सेकंड पोजीशन आहे त सेकंड पोजीशन ते कहिड़ो नंबर आहे 2 आहे, y जो आंसर 2 थी वियो। आंसर मिलियो असांखे x जो 1, y जो 2। क्वेश्चन नंबर 4 तमामु सिंपल आहे, तंहिंजे करे असीं पहिरियां क्वेश्चन नंबर 4 सॉल्व कयूं था। 4 में करस्पॉन्डिंग पोजीशन सिमिलरली जीअं ही सॉल्व कयोसीं अहिड़े तरीक़े सां ई आहे सॉल्यूशन। -x 3y इक्वल टू 2, 0 -x इक्वल टू 2 -x 2 जे बराबर आहे, 3y इक्वल टू 0। ही माइनस ॿिन्ही तरफ़नि ॾांहुं माइनस मल्टीप्लाई कंदासीं त ही प्लस थी वेंदो x ऐं 2 जेको आहे -2 थी वेंदो, माना x जो वैल्यू -2 थी वियो। या ईअं खणी सवली सिंधी में चइजे माइनस हेॾे खणी अचूं, या खणी ईअं चई सघिजे त माइनस हेॾां बि माइनस मल्टीप्लाई कयूं, होॾां बि माइनस मल्टीप्लाई कयूं त ही प्लस थी वियो पर ही माइनस थी वेंदो। ऐं ही 3 हेॾां डिवाइड कयूं त y जो वैल्यू थी वेंदो 0।
ही आंसर थी एक्स जो वैल्यू -2 वाई इज इक्वल टू 0। क्वेश्चन नंबर 2 खे असीं ॿिनि तरीक़नि सां सॉल्व करे सघूं था। हिकु त इहो आयोटा वारे तरीक़े सां हिनखे स्क्वायर कयूं, सॉल्व कयूं, रियल पार्ट रियल जे बराबरि कयूं, इमेजिनरी पार्ट इमेजिनरी जे, जीअं हिते रियल पार्ट रियल जे बराबरि, इमेजिनरी पार्ट इमेजिनरी जे बराबरि। साॻी तरह असां सॉल्व करे सघूं था। मेथड ईअं बि करे सघूं था असां रियल इमेजिनरी, या हिन खे असीं कामा वारी फॉर्म में लिखूं। हीअ फॉर्म आहे a + आयोटा b, असां हिन खे हिन फॉर्म में बि लिखी सघूं था। त असां हिन मेथड सां सॉल्व कंदासीं। हूअं हुन तरीक़े सां बि असीं सॉल्व करे सघूं था। त हिन जो असीं स्क्वायर कयूं, एक्स कामा हिन खे असीं ईअं बि लिखी सघूं था, x + 3 आयोटा इंटू x + 3 आयोटा इज इक्वल टू 2 + 0 + 2y आयोटा। a + b आयोटा फॉर्म हिन ऑर्डर पेयर फॉर्म में बि लिखी सघूं था। तंहिंजे करे x, 3 इक्वल टू 0, 2 2y। जॾहिं असीं ब्रैकेट में लिखंदा आहियूं त आयोटा न आहियूं लिखंदा। हिन खे असीं एडिशन जे मल्टीप्लिकेशन जे फार्मूले सां सॉल्व कंदासीं। मल्टीप्लिकेशन जो फार्मूलो ही आहे एज ab इंटू cd इक्वल टू ac - bd ad + bc। सिमिलरली साॻी तरह हिन खे बि सॉल्व कंदासीं त ही थी वेंदो ac a ऐं c x² x इंटू x x², bd 3 × 3 9 माइनस फार्मूले जी ऐं bd प्रोडक्ट 9। हाणे ad a ही आहे d ही आहे ad 3x, bc b ही आहे bc c ही आहे 3x इक्वल टू 0, 2y। इक्वेटिंग रियल एंड इमेजिनरी पार्ट्स, ही रियल पार्ट आहे, ही बराबरि थियो x² - 9 इक्वल टू 0। ऐं ये इक्वेशन 1। ॿी इक्वेशन असांखे मिलंदी 6x इज इक्वल टू 2y, 3x एंड 3x 6y 6x 3x एंड 3x 6x बराबरि 2y जे थियो। त हाणे असीं पहिरियां ही इक्वेशन 1 सॉल्व कंदासीं फ्रॉम इक्वेशन 1, छाकाणि त हिते हिकु वेरिएबल आहे ऐं हिन जी सॉल्यूशन आसान आहे। हिते 2 वेरिएबल आहिनि, हिन खे असीं सॉल्व नथा करे सघूं जेसि ताईं 2 इक्वेशन हुजनि। हितां असीं वैल्यू x जो फाइंड करे हिन में पुट कंदासीं। x² इक्वल टू हिते -9 आहे त राइट साइड ॾे +9 थी वेंदो। स्क्वायर रूट फाइंड कंदासीं। x जो वैल्यू मिलंदो असांखे ॿिन्ही तरफ़नि ॾांहुं स्क्वायर रूट, 9 जो स्क्वायर रूट थींदो 3 +- 3 +- 3 हिन में पुट कंदासीं। वेन x इज इक्वल टू 3 +3, पहिरियां +3 पुट कयूं, सॉरी पहिरियां हिन खे थोरो शार्ट कंदासीं हिन खे। त 3x इक्वल टू y थी वेंदो, ॿिन्ही ते 2 जी टेबल लॻी। हाणे फर्स्ट वेन x इक्वल टू 3, हिन में 3x जो वैल्यू पुट कयूं त 3 × 3 इक्वल टू y वैल्यू, y इज इक्वल टू 9। हिन में x जो वैल्यू असीं -3 पुट कयूं हिन इक्वेशन में साॻी में ई, त y जो वैल्यू थी वेंदो -9। त आंसर कहिड़ा थिया, x इक्वल टू 3, y इज इक्वल टू 3। x इक्वल टू -3, अगरि असां x जो वैल्यू -3 पुट कंदासीं त y जो वैल्यू असांखे -9 मिलंदो। ही थियो आंसर। प्रॉब्लम नंबर 3 सॉल्यूशन, हिन खे बि असीं ऑर्डर पेयर फॉर्म में चेंज करे सॉल्व कयूं। xy + 2xy आयोटा स्क्वायर आहे, यानी xy x + 2y आयोटा इक्वल टू 0 + x आयोटा। आयोटा फॉर्म खे असीं ऑर्डर पेयर में चेंज कयूं, इन मेथड सां सॉल्व था कयूं। x
प्लस 2y इंटू x x कामा 2y इक्वल टू 0 कामा x। हिन खे मल्टीप्लिकेशन फार्मूले ते सॉल्व कयूं। ए सी मल्टीप्लिकेशन फार्मूलो a कामा b इंटू c कामा d इक्वल टू ए सी माइनस बी डी ए डी प्लस बी सी। ए सी एक्स स्क्वायर माइनस बी डी 2 इंटू 2 4 वाई स्क्वायर कामा ए डी ए ही या डी ही या ए डी 2 एक्स इंटू 2 वाई 2xy प्लस बी सी बी इंटू सी 2xy इक्वल टू 0 कामा x राइट हैंड साइड। ही आंसर थियो एक्स स्क्वायर माइनस 4y स्क्वायर कामा 4xy 2 प्लस 2 4xy इक्वल टू 0 कामा x। इक्वेटिंग रियल के रियल सा इमेजिनरी के इमेजिनरी सा एक्स स्क्वायर माइनस 4xy माइनस 4y स्क्वायर इक्वल टू 0। इक्वेशन 1 इक्वेशन 2 4xy इक्वल टू x असी x एडे खणी भी अची सघूं था 4xy माइनस x इक्वल टू 0। x बिनी में कॉमन तो 4y माइनस 1 इक्वल टू 0। फर्दर इन सॉल्व कंदासीं। इधर this x equal to 0 or this bracket is equal to 0। 4y माइनस 1 इक्वल टू 0। x जो वैल्यू पहिरियों 0 मिली हो हाणे तव्हां y जो वैल्यू मिलंदो 4y इज इक्वल माइनस 1 आहे प्लस 1 थींदो y इज इक्वल टू थींदो 1/4। ॿ वैल्यू असांखे मिली आहे इक्वेशन 2 मां ॿ वैल्यू मिली आहे। हाणे इहे ॿई वैल्यू असीं इक्वेशन 1 में पुट कंदासीं। पुटिंग इन इक्वेशन 1 में पहिरियां असीं वैल्यू पुट कयूं x जो त x जो वैल्यू 0 पुट कयूं। x जो वैल्यू 0 पुट कंदासीं माइनस 4y स्क्वायर इक्वल टू 0। ही 0 थियो y स्क्वायर माइनस 4y स्क्वायर इक्वल टू 0 इम्प्लाइज दैट ही 4 एडे डिवाइड थींदा y जो वैल्यू भी स्क्वायर रूट बिनी तरफ़ y जो वैल्यू भी 0 मिलंदो। x जो वैल्यू 0 आहे त y जो वैल्यू 0 आहे। हाणे y जो वैल्यू पुट कयूं 1/4 पुटिंग इन इक्वेशन 2 y इज इक्वल टू 1/4 y इज इक्वल टू 1/4 पुट कयो x स्क्वायर माइनस 4 1/4 स्क्वायर इक्वल टू 0। x स्क्वायर माइनस 4 इंटू 1/16 1/4 जो स्क्वायर 1/16 4 जी टेबल आणोस 1 4 टाइम इम्प्लाइज दैट एक्स स्क्वायर माइनस 1/4 इक्वल टू 0। ही ते नेगेटिव आहे त हेॾे पॉजिटिव थींदो राइट हैंड साइड ॾे त थी वेंदो एक्स स्क्वायर इज इक्वल टू 1/4 एक्स स्क्वायर इज इक्वल टू 1/4। एक्स जो वैल्यू स्क्वायर रूट फाइंड कयूं त थींदो प्लस माइनस 1/2। हाणे आंसर कहिड़ा मिलिया? आंसर असांखे मिलिया एक्स जो वैल्यू 0 हूंदो त y जो वैल्यू एक्स जो वैल्यू 0 पुट कयोसीं त असांखे y जो वैल्यू कहिड़ो मिलियो y जो भी 0 मिलियो। अगरि असीं y जो वैल्यू 1/4 पुट कयोसीं त एक्स जो वैल्यू असांखे मिलियो प्लस माइनस 1/2। इहे थी विया आंसर्स। ही थियो आंसर
जॾहिं असीं एक्स जो वैल्यू 0 पुट कयोसीं त वाई जो वैल्यू बि 0 मिलियो। जॾहिं असीं वाई जो वैल्यू 1/4 पुट कयोसीं जेको असांखे इक्वेशन 1 मां मिलियो त एक्स जो वैल्यू असांखे +-1/2 मिलियो। दैट इज़ आंसर।